अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो वरी तव्हांजे अॻियां हाज़िर आहियां हिकिड़ो नओं क्राफ्ट खणी। ऐं हीअ बि हिकिड़ो रिसाइक्लिंग प्रोजेक्ट आहे। हीअ आहिनि मूं वटि कुझु पुराणियूं बोतलूं जेके मुख़्तलिफ़ शयुनि मां बचियल आहिनि। तव्हां सभु सुञाणींदा हूंदव त कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि में हीअ बोतलूं असांजे घर ईंदियूं आहिनि। ठीक है, तो ये आज मैं एक फिर रिसाइकलिंग प्रोजेक्ट पे काम कर रही हूँ, आपके साथ शेयर कर रही हूँ कि ये कुछ पुरानी जार हैं, ग्लास जार, शीशे की जार हैं, इनको मैं डेकोरेट कर रही हूँ। इनसे हम एक यूज़फुल जो है चीज़ बनाएंगे जिसको हम इस्तेमाल भी कर सकते हैं और जिसको हम सजा भी सकते हैं। इस पर लगाऊंगी मैं ये बटन्स। ठीक है, हाँ ही बटन ॾिसो, ही मूं वटि जेके बटन आहिनि ही उहे आहिनि जेके जेंट्स जा कपिड़ा अगरि टेलर खां सिबराइबा आहिनि त उहे कॾहिं टेलर एक्स्ट्रा बटन ॾेई छॾींदा आहिनि। इहे असां वटि यूज़ कोन थींदा आहिनि, ईअं ई पिया आहिनि, त इहे बि मां हिननि तां पाठनि तां लाहे इस्तेमालु कंदमि। बाक़ी ही ॿिया जेके तव्हां बटण ॾिसो था ही सभु बचियल ऐं मुख़्तलिफ़ ही ॾिसो कपिड़नि तां लथल आहिनि। मोस्टली जो आहिनि कुझु नवां बि आहिनि, ही जीअं कुझु अहिड़े टाइप जा थोरा नवां बि आहिनि, ही ट्रांसपेरेंट आहिनि, कुझु नवां आहिनि, त इहे बि मां यूज़ कंदमि। ऐं हिन में मुख़्तलिफ़ घणा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ शयुनि तां लथल आहिनि। ठीक है, तो ये इस्तेमाल शुदा बटन हैं बहुत सारे, ये देखें कुछ में तो टांके और धागे भी अभी अटके हुए हैं, कपड़े के पीसेस भी लगे हुए हैं, तो इससे कोई फ़र्क नहीं पड़ता, ये हमें हर चीज़ जो है काम आ जाती है। तो आज मैं इन पुराने बटन्स और इन बेकार जो खाली हमारे पास शीशे के जार हैं इनसे कुछ डेकोरेशन भी बनाऊंगी। ठीक है, इसके इन बटन्स को मैं चिपकाऊंगी इन बॉटल्स के ऊपर और इस ग्लू के साथ। ये ग्लू मां हमेशा इस्तेमाल कंदी आहियां। असां जेको आहे सभिनी खां पहिरियों वॾे बोतल ते था चिमड़ाइण शुरू कयूं। ठीक है, हिन ते असां वॾी बोतल जे ढक ते बि, ढक मां लाहियां नथी फ़िलहाल, छो त असांखे हिन सां आइडिया थींदो त हितां असां बटण जो लॻाईंदासीं त असांखे कहिड़े हंधि लॻाइणा आहिनि। त सभिनी खां पहिरियों मां हिन जे ढक ते थी हणां। ये देखें, ठीक ठाक ग्लू इस पे हम लगाएंगे और ग्लू को फ़ौरन जो है बंद कर दें, वरना ये जो है निकल जाती है। ठीक है, सो हिन खे हिकिड़ो मिंट मां छॾियां थी त जीअं थोड़ी इहा सेट थी वञे। आली हूंदी आहे जॾहिं त हिकदमि हिन ते न लॻंदा आहिनि। सो ही बटण तेसि ताईं मां हिननि तां लाहे थी वठां। ये बटन में इसमें से निकाल लेती हूँ ताकि इनको भी हम अपने इस क्राफ्ट में यूज़ कर सकें। ठीक है, तो हीअ ॾिसो तव्हां, ॾिसो हाणे सॼा बटण मूं हिन तां लाहे छॾिया आहिनि। ये बटन जो थे कहीं पे इस्तेमाल नहीं हो रहे थे, ये भी मैंने उतार के रखे और इस पे मैं जो है बटन्स का एक सर्किल बना रही हूँ। ठीक है, सो अहिड़ी तरह सां असां हिन में हणंदासीं जो असांजा नंढा वॾा सभु बटण हिन में पूरा अची वञनि। छोटे बड़े और जो डिफरेंट शेप्स के हैं वो भी मैं इसमें लगा रही हूँ, ये इसमें फिट आ जाएंगे अच्छी तरह से। और फिर इसको हम रखेंगे सूखने के लिए। ठीक है, सो ही असां सभिनी ते असांखे अहिड़ी तरह सां ही बटण हणी वञणा आहिनि। ये तीनों जो आप मेरे जार देख रहे हैं, पहले तो ये इसके ढक्कन पे मैं लगा रही हूँ, फिर मैं इसके साइड पे भी लगाऊंगी जो इसके राउंड, हिन जे चौधारी भी मां हणां थी। तव्हां ॾिसी वठंदव त इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां हणिणो आहे। आसान आहे, कुझु बि मुश्किल कोन्हे, नंढा वॾा पर हर साइज़ जा हणणा आहिनि, इहो ख़्यालु कजो। ऐं नंढी स्पेस में नंढो बटण बि हणी सघो था, वॾी स्पेस में वॾो बटण। ऐं इहे हिकु ॾींहं में जमा कोन थींदा, ही इलाही सालनि जा रखियल बटण आहिनि जेके अॼु तव्हां ॾिसी रहिया हो। ये कोई जल्दी सा मूँ कलेक्ट कोन कया हैं। ठीक है, तो ये एकदम से चीज़ें जमा नहीं होती, हम रखते जाते हैं। और मेरी बहनें भी मुझे दे देती हैं कि ये तुम्हारे काम में आएंगे, मैं कहती हूँ हाँ दे दो। ठीक है, सो मुंहिंजी भेणूं बि मूंखां पुछंदियूं रहंदियूं आहिनि त हे काई शइ खपंदई, हीअ तुंहिंजे कम जो आहे, मां चवंदी आहियां हा ॾेई छॾियो। पोइ अहिड़ी तरह सां ही शयूं जमा थींदियूं रहंदियूं आहिनि। सो ही जेके आहिनि मां हिन में हणां थी, तव्हां ॾिसंदव। ऐं ओवरलेप बि करे था सघजनि। ओवरलेप मतिलबु जेकॾहिं ही बटण आहे मिसाल, तव्हां ॾिसो हिनखे मां ग्लू थी हणां पहिरियों। हाणे हिते विथी बची पई आहे, हिन में कोई बटण न लॻंदो, तंहिंजे करे मां ही हिननि जे मथां ई हणी छॾींदमि त ही ओवरलेप थींदो। ठीकु आहे, सो हिनखे ठीकु ठाक ग्लू हणी अहिड़ी तरह हणो जो ॿिनि टिनि बटणनि जे भले मथां बि अची वञनि थोरो थोरो, त को मसइलो न आहे। त अहिड़ी तरह सां ही ॿिया बटण बि जिते स्पेस आहे उते मां ईअं ई हणंदसि। ॾिसो, इहा हक़ीक़त में हिन जी थोरी ख़ूबसूरती बि थींदी, न सुहिणो बि लॻंदो, ईअं न आहे त हीउ ख़राबु लॻंदो। सो ईअं असांखे किन जाइनि ते बटणनि खे हिक ॿिए जे मथां भरणो आहे, जीअं उनजी हेठां वारी जेका स्पेस आहे उहा चङी तरह सां कवर थी वञे। ॾिसो, हाणे हिनखे असां छॾियूं था फ़िलहाल, त जीअं ही ढक सुके, ईअं न थिए त मां हिनखे ऊंधो कयां त हीअ सभु किरी पवनि, छो त हीअ आलो आहे न। त हिनखे रखूं था साइड ते, हिन में असां हणूं था पासनि ते। ठीक है, इस पे हम लगाना शुरू करते हैं। ठीक ठाक हम इस पे ग्लू लगाएंगे।
लेकिन इतनी नहीं कि बह जाए, एतिरी ना आहे हणी जो बिल्कुलु ग्लू जेका आहे उहा हिन मां वही वञे। ठीकु आहे। सो हीअ असां हिन जो साइड कंदासीं पहिरियों कवर। वॾा नंढा सभु क़िस्मनि जा बटण असां हिन ते हणूं था, पंहिंजे हिसाब सां हणंदा वञो। ॾिसो मां जहिड़ी तरह सां शुरू थी कयां त मुंहिंजो तरीक़ो इहो ई आहे त हिन में नंढड़ा ऐं वॾा सभु पूरा अची वञनि। पंहिंजी सेटिंग सां उल्टा सिधा हेठि मथे जीअं वणनव तीअं तव्हां हिन में हणो। पहिरियों त असां हिन जी हीअ जेका स्पेस आहे इहा कवर कंदासीं, जेका विच वारी, पोइ असां हिन खे हेठां बटण हणंदासीं, पोइ असां हिन खे मथां हणंदासीं। तो बटन ऐसे लगेंगे इसमें जिस तरह से इसकी जो है प्लेस है, स्पेस है, डिपेंड करता है बॉटल पे। देखिए इसका कुछ और डिज़ाइन है बाहर से, तो इसको हम इसी तरह से कवर करेंगे लाइनों में। जहिड़ी तरह जो जेको बटन हूंदो, बोतल हूंदी, उन हिसाब सां असां हुन में बटन हणंदासीं। मूं वटि नंढा नंढा बटन बि आहिनि जेके मुंहिंजा आराम सां हिन में अची था वञनि। त अहिड़ी तरह सां असां हिन टिनी बोतलुनि खे, इन्हनि जे ढक खे बि, अच्छा ढकनि के साइड पे नहीं लगाएंगे, ठीकु आहे, ढकनि जे पासनि ते न हणंदासीं, सिर्फ़ु मथां हणंदासीं। त मां हिननि सभिनी खे हणी थी वञा। हाणे हिकिड़ी जार मां कंप्लीट करे चुकी आहियां, एक को मैं कंप्लीट कर चुकी हूँ। ये बटन जो है छोटे वाले ये नए हैं, क्योंकि ये मैंने क्राफ्ट के लिए लिए हुए थे, तो ये मुझे इसमें लगाने पड़े। इसमें स्पेस यहाँ पे कम थी, ढक्कन के सेंटर में और इसके चारों तरफ। ठीकु आहे। ढक जे सेंटर में है ऐं हिन जी चौधारी मां हणी वई आहियां। हिन खे मूं रखियो आहे हाणे सुकण जे लाइ। ॾिसो इहो ख़्यालु न आहे करिणो साइज़ कलर शेप कहिड़ो बि हुजे, किस शेप के बटन है, किस साइज़ के, किस कलर के, जो भी है रैंडम आप लगा लें। अब ये इस पे मैं दूसरे पे काम कर रही हूँ, जिसके पहले मैंने ढक्कन पे लगा लिए थे, इस जार पे अब मैं चारों तरफ बटन लगा रही हूँ। ॾिसो हाणे मूं वटि जेतिरा बटण हुया उहे तक़रीबन हिननि ॿिनि ते ई पूरा अची विया आहिनि, बाक़ी थोरा बचा आहिनि। ऐं हीअ टी मुंहिंजी जेका भरणी आहे इहा रहिजी वई आहे। सो ॿिया बटण जेसिताईं मां खणी ईंदमि ॻोल्हींदमि त टाइम लॻी वेंदो, इन करे मां चाहियां थी त हीअ ॿ शयूं मां तव्हांजे अॻियां कंप्लीट कयां। ऐं उन खां पोइ जेको आहे टियों वारो जॾहिं मां कंप्लीट कंदमि त इन टिनी जी तस्वीर कढी मां हिन वीडियो जे कवर फोटो ते रखंदमि। त हाणे हिन खे मां सभिनी खां पहिरियों जेको मीडियम साइज़ आहे, मां 3 साइज़ ठहंदा कुल, लार्ज, मीडियम ऐं स्मॉल। स्मॉल त फ़िलहालु कंप्लीट न आहे, मीडियम खे मां पेंट कयां थी हिन कॉपर कलर जे एक्रिलिक पेंट सां। हीअ एक्रिलिक पेंट आहे कॉपर कलर में। तव्हां ॾिसो त हीअ डायरेक्ट मां ब्रश ते कढंदी वेंदमि ऐं मां हिन खे बिल्कुलु जेको आहे अंदर ताईं डीप पेंट कंदमि। अच्छा, इसको में ये एक्रिलिक पेंट है कॉपर कलर में। अब देखें कि इसके साथ जब हम इसको पेंट करेंगे तो पता ही नहीं चलेगा कि नीचे कौन से कलर का जो है बटन है, सब इसमें कवर हो जाएंगे तो एक जैसे लगेंगे। ठीक है। सो ख़बर ही न पवंदी त कहिड़े कलर जो बटन हुयो। त हिन में जेके आहिनि सभिनी जो हिकु ई जेको डिज़ाइन ऐं कलर थी वेंदो। सो असां हिन खे ढक के फ़िलहाल लायूं नथा, ढक्कन को मैं उतारूंगी नहीं, क्योंकि पेंट करते वक्त मुझे ये पता चलना चाहिए कि कहाँ तक मुझे इसको पेंट करना है। बाद में फिर जब ये ड्राई हो जाएगा तो फिर हम इसको आराम से हटा भी सकते हैं, इसके अंदर चीज़ें भी रख सकते हैं। ठीक है। फ़िलहाल मैं हिन खे नथी हटायां। और ब्रश कोई ऐसा लेना है कि जो इसके अंदर तक जा सके, ताकि इसकी जो बारीक बारीक भी स्पेस है उसमें भी पेंट हो जाए। ब्रश को अहिड़ो उभो खणो जेको असां हिन जे अंदर हणूं, ऐं कोशिशि कयो त जेके बटणनि जा सुराख आहिनि उहे पेंट सां भरिजी न वञनि। थोड़ा बहुत तो लगेगा लाजमी, लेकिन ये है कि वो बिल्कुल बंद नहीं होने चाहिए। जो बटन के जो सुराख हैं उसको पेंट के साथ बंद नहीं होना चाहिए, वो ब्लॉक नहीं हो जाए बिल्कुल। इसको मैं पूरा ये कर लूँगी कंप्लीट। हिन सॼे खे मां पूरो जेको आहे कॉपर कलर जे हिन पेंट सां, ॾिसो थोड़ा थोड़ा पेंट में इस पे निकालती जाऊंगी, थोड़ो थोड़ो पेंट मां हिन मथां विझंदी वेंदमि ऐं हिन खे मां फैलाईंदी वेंदमि। ऐं ॾिसो हर तरह जा बटण हिन सां चङी तरह सां कवर थी वेंदा, पेंट थी वेंदा, ख़बर ही न पवंदी त ही असां कहिड़े रंगनि जा बटण खया आहिनि। तो इसको मैं कंप्लीट करने के बाद आपके साथ शेयर करूँगी। और यहाँ पे देखें कि जिस जिस शेप के मेरे पास मोती हैं, मोतियों जैसे भी बटन हैं, तो वो भी मैंने इसमें लगा दिए हैं। ठीक है। सो तव्हां इन्हनि सन्हनि जाइनि खे मोतियुनि सां भी भरे सघो था। जो बारीक बारीक स्पेसेस इसमें रह गई हैं, जहाँ पे बटन इतने छोटे साइज़ के नहीं थे, अब इससे छोटे साइज़ के तो मेरे पास नहीं है, तो मैंने जो है थोड़ा बहुत खाली भी छोड़ दिया है जगह को। त तव्हां जेकॾहिं मोती भी विच में हणी वेंदव त उहो भी हिकिड़ो बहितरीनु कमु थी वेंदो ऐं तव्हांजो चङी तरह सां
पूरो जो पूरो स्पेस जेको आहे कवर थी वेंदो। इस तरह से ब्रश से जो अंदर जो शीशा नज़र आ रहा है, इसका जार का बेस जो नज़र आ रहा है, उसको भी आप अच्छी तरह से पेंट कर लें। तो ही मां कंप्लीट करे वठां कॉपर वारो त तव्हां सां शेयर कयां थी। हाणे ही ॾिसो, हिन खे मूं कॉपर सां पेंट करे वरितो आहे। इसको मैंने पेंट कर लिया है कॉपर के साथ, और ये इसका फाइनल कोट नहीं है, ये सूख जाएगा तो फिर एक दफ़ा और मैं इसको पेंट करूँगी, क्योंकि कहीं कहीं से शीशा जो है वो झलक रहा है। तो बाद में दूसरा जब मैं इसके ऊपर कोट करूँगी तो ये जो है सारा ही छुप जाएगा, और ये रंगीन बटन जो कहीं कहीं से दिख रहे हैं वो भी छुप जाएंगे। ठीक है, तो ही हिन जो फाइनल कोट न आहे। ऐं मां जॾहिं ही सुकी वेंदो त हिन जे मथां वरी हिकु दफ़ो ॿीहर मां पेंट करे वेंदसि, त जीअं शीशो बि किथां किथां नज़र पियो अचे, या को रंगीन बटन आहे उहो किथां ॾिसिजे पियो, त उहो जेको आहे चङी तरह सां हिन में पेंट थी वञे। ॿी ॻाल्हि इहा त हमेशह यादि रखो त ग्लू चङी तरह सुकी वञे, उन खां पोइ तव्हां हिन खे पेंट कयो, न त तव्हांजे ब्रश जे स्ट्रोक सां उहा जेको बटण किरी बि सघनि था। सो हाणे हिन खे मां रखां थी कॉपर पेंट खे। हाणे मां हिन वॾी बोतल खे कंदमि गोल्डन सां, ब्रश धोईंदमि ऐं वरी हिन ते शुरू थींदमि। हाणे ॾिसो, ही मां ब्रश धोई आई आहियां ऐं हाणे मां गोल्डन पेंट सां जेको आहे पूरो हिन खे पेंट करे वेंदसि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पेंट कढियोसीं थोरो डायरेक्ट, कोई कंहिं प्यालीअ में कंहिं ॿिए हंधि कढण जी ज़रूरत न आहे, डायरेक्ट ई तव्हां हिन खे करे सघो था। सो अहिड़ी तरह सां मां हिन सॼे खे जेको आहे गोल्डन सां कंप्लीट करे वेंदसि। तो ये आप बटन मैंने तो जमा किए हैं, मैंने पुराने बटन यूज़ किए हैं, क्योंकि मैं फेंकती नहीं हूँ चीज़ें। मुझे लगता है कि इसका कुछ ना कुछ बन जाएगा, तो बन ही जाता है। लेकिन अगर आप बाज़ार से ख़रीदना चाहें, सस्ते जो सादे वाले प्लास्टिक के बटन ले सकते हैं बहुत सारे, उससे आप काम चलाएं, छोटे बड़े हर साइज़ में ले लें, ताकि हर तरह के स्पेस में जो है वो पूरे आ जाए। ठीक है, मूंखे तो बचत जो ख्याल है, ऐं मां हमेशा कोशिश भी कंदी आहियां तव्हां सां अहिड़ा प्रोजेक्ट शेयर कयां जंहिंमें घटि में घटि ख़र्च थिए ऐं उहे बजट फ्रेंडली हुजनि। पर जेकॾहिं तव्हां नवां बटण वठणु चाहियो त बाज़ार मां सस्ता जेके प्लास्टिक जा बटण आहिनि तव्हां उहे वठी सघो था हर साइज़ में। ठीकु आहे न, त पोइ उहे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां यूज़ करे सघो था। ज़रूरी न आहे त हर को मूं वांगुरु सालनि जा साल जमा करे। जेकॾहिं जमा थियल आहिनि त सुठी ॻाल्हि आहे, न आहिनि त परेशानी जी ॻाल्हि न आहे। तव्हां बिल्कुलु ख़रीद करे, ऐं इन जे लाइ कोई बेस्ट क्वालिटी जा बटण वठणु ज़रूरी न आहे, छो त ही फाइनली पेंट थी वेंदा। इन करे सादा यानी सिंपल कलर्स में या वाइट में या ट्रांसपेरेंट में जहिड़ा बि तव्हांखे मिलनि त तव्हां उहे वठी यूज़ करे सघो था। सो ही आहिस्ते आहिस्ते इहो पेंट थींदो ऐं ही सॼो गोल्डन सां कवर थी वेंदो। ॾिसो त हाणे हिननि ते हिकु कोट मां करे वरितो आहे, रंग हिननि जो आलो आहे, ॾिसो, पर अञा हिन जे मथां ॿियो कोट थींदो। ही गोल्डन सां, ही आहे कॉपर सां, ऐं ही टियों जेको आहे हिन सिल्वर सां मां पेंट सां हिन खे पेंट कंदसि, 3 वारी नंढी बॉटल खे। तव्हां ॾिसो त जॾहिं ही मुंहिंजो कंप्लीट सेट तयारु थींदो त ही केतिरो सुहिणो लॻंदो, ऐं ही आराम सां तव्हां कंहिंखे गिफ्ट बि करे सघो था, पंहिंजे लाइ बि ठाहे सघो था। अगरि ही शेल्फ ते डेकोरेट थियल हुजनि, तव्हांजी ड्रेसिंग टेबल ते हुजनि, हिन में तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां नंढी वॾी शयूं पंहिंजे कम जूं रखी सघो था, तो ये तमाम सुनो लगंदो। तो अगर आपको आज का मेरा ये वीडियो अच्छा लगा हो तो लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल को सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो इंशाल्लाह और इस तरह का बहुत कुछ मैं आपके साथ शेयर करूँगी। खुश रहिए, अल्लाह तव्हांखे खुश रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं हमेशह जेको आहे प्यार सां कमु कयो। तो आबाद हुजो, वरी मिलंदासीं कंहिं कम जी वीडियो सां। तेसिताईं अला वही।